अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असां पढ़ंदासीं आवाज़नि में जेका असां पटी या तख्ती पढ़ंदासीं उहा आहे अलफ़ अक अलफ़ वाओ। शुरूआत कंदासीं अलफ़ अक अलफ़ वाओ। बे बदक बे वा बो। बे बुक बे वा बो। भे भित भे वा भो। ते तारो ते वा थो। थे थेलो थे वा थो। टे टोपी टे वा टो। ठे ठूठ ठे वा ठो। से सवाब से वा सो। पे पग पे वा पो। जीम जुती जीम वाजो। जे जिब जे वाजो। झे झिरकी झे वाजो। ञे जन ञे वाञो। चे चंड चे वाचो। छे छठी छे वाछो। हाय हजम है वाहो। खे खचर खे वाखो। दाल दर दाल वादो। दाल धोबी दाल वादो। डाल डेडर डाल वादो। डाल डेल डाल वादो। ढाल ढगो ढाल वाढो। ज़ाल ज़रो ज़ाल वाज़ो। रे रेल रे वारो। रे माड़ी रे वाड़ो। जे जंजीर जे वाज़ो। सीन सीटी सीन वासो। शीन शीयो शीन वाशो। स्वाद सोफ स्वाद वासो। ज़ात ज़ईफ ज़ात वाज़ो। तोय तो तोय वातो। ज़ोए ज़ालिम ज़ोए वाज़ो। आइन ऐनक आइन वाओ। गाइन चो गाइन वाओ। फे फानुस फे वाफो। फे फिथो फे वाफो। काफ कलम काफ वाको। कैफ कुतो कैफ वाको। खे खट खे वाखो। काफ गडा काफ वागो। गे गऊं गे वागो। घे घोड़ो घे वागो। ङे सिंह ङे वाङो। लाम लकुण लाम वालो। मीम मस मीम वामो। नून नथ नून वानो। णूण वण णूण वाणो। वाह वाढो वाह वावो। हे हाथी हे वाहो। अलफ हमज़ो अलफ वाओ। ये यको ये वायो।